अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। अल्लाह पाक जे आखिरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फ़रमाने आलीशान है जेको ॾींहं में मूं ते 1000 भेरा दुरूद शरीफ़ पढ़े, जेको मूं ते 1000 भेरा दुरूद पाक पढ़ंदो वो उन वक्त ताईं न मरंदो जेसिताईं जन्नत में पंहिंजो मक़ाम न ॾिसी वठे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। ग़ज़वा तबूक जो मौक़ियो हुयो, प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां गॾु सहाबा किराम अलैहिम रिदवान जो लश्कर सफ़र ते हो। रस्ते में हिकु हंधि ते वॾी मुश्किल पेश आई। खाइण पीअण जूं शयूं ख़तम थी वयूं, शदीद गर्मी हुई, बुख ऐं उन जी शिद्दत वधी वई। हिन हालत में सहाबा किराम अलैहिम रिदवान जे चेहरनि ते अफ़सरदगी जा आसार नज़र अचण लॻा, जॾहिं त मुनाफ़िक़ हिन हालत खे ॾिसी ख़ुशि थी रहिया हुया। प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं ही सूरत हाल ॾिठी त ग़ैब जी ख़बर ॾींदे फ़रमायाऊं, अल्लाह जो कसम, सिज लहण खां पहिरियां अल्लाह पाक तव्हां वटि रिज़्क़ मोकिलींदो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु बि लश्कर में मौजूदु हुया। पाण जॾहिं ही फ़रमान मुस्तफ़ा ॿुधाऊं त यकदम इंतज़ारु करणु शुरू कयऊं। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु अनाज सां भरियल 7 उठ ख़रीद करे प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर कया। जॾहिं सहाबा किराम अलैहिम रिदवान ही उठ ॾिठा त संदन चेहरनि ते ख़ुशी ज़ाहिर थी वई, ॿिए पासे मुनाफ़िक़नि जा चेहरा ग़मगीन थी विया। सरवर आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में जॾहिं उहे 7 उठ पेश कया विया त फ़रमायाऊं, ही छा आहे, कंहिंजे तरफ़ां आहिनि? अर्ज़ु कयो वियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अव्हां जी ख़िदमत में तोहफ़ो पेश कयो आहे। रावी चए थो, प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ही ॻाल्हि ॿुधी त मूं पाण ॾिठो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ जे लाइ हथ खयां ऐं एतिरा बुलंद कया जो सर मुबारक खां मथे थी विया। पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ अहिड़ी दुआ फ़रमाई जो खेनि अहिड़ी दुआ कॾहिं कंहिंजे लाइ न कंदे ॾिठो हो। हिकु रिवायत में आहे, रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम दुआ घुरी, ए अल्लाह पाक, मां उस्मान खां राज़ी आहियां, तू बि उस्मान खां राज़ी थी वञ। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था, मूं प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे ॾिठो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी राति हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ ही दुआ घुरंदा रहिया, ए अल्लाह पाक, मां उस्मान खां राज़ी थियुसि, तू भी हिन खां राज़ी थी वञ। अल्लाह से क्या प्यार है उस्मान गनी का, महबूब खुदा यार है उस्मान गनी का, गर्मी पे ये बाज़ार है उस्मान गनी का, अल्लाह ख़रीदार है उस्मान गनी का। ये आशिकान रसूल हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़ुशि नसीब ॾिसो, रश्क जी ॻाल्हि आहे। प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सॼी राति संदन लाइ दुआ फ़रमाई, या अल्लाह, मां उस्मान खां राज़ी आहियां, तू बि हिन खां राज़ी थी वञ। अल्लाह अकबर, जंहिंखां महबूब ख़ुदा ॿिन्ही जहाननि जा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थी वञनि, उनखे ॿियो छा घुरिजे। ख़ुदा की रिज़ा चाहते हैं दो आलम, ख़ुदा चाहता है रिज़ाए मोहम्मद। इन शेर में आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जी तरफ़ इशारो फ़रमाए रहिया आहिनि, जंहिंमें ही बयानु आहे त क़यामत वारे ॾींहुं अल्लाह पाक सभिनी अॻियुनि ऐं पोयनि खे जमा करे पंहिंजे महबूब खे फ़रमाईंदो, ए महबूब,
ही सभई मुझी रिज़ा चाहिन था, पर ए मुझा महबूब मां तुझी रिज़ा चाहियां थो। याद रखो, महबूब खुदा सरवर अंबिया सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी रिज़ा मिलन का आम ॻाल्हि ना है, तमाम वॾी फ़ज़ीलत है। इमाम मोहम्मद बिन मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइन था, आख़िरत में अल्लाह पाक जी तरफ़ां जन्नत वारनि खे जेको सभ खां वॾो इनाम मिलंदो वो अल्लाह पाक जी रिज़ा आहे। हाँ ॾिसणो ही आहे त अल्लाह पाक जी रिज़ा कीअं मिलंदी। सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइन था, बहम अहद बांधे हैं वस्ल अब्द का, रिज़ाए खुदा और रिज़ाए मोहम्मद। यानी हिकु आहे अल्लाह पाक जी रिज़ा, हिकु आहे महबूब खुदा जी रिज़ा। हिननि ॿिन्ही यानी रिज़ाए खुदा ऐं रज़ाए मुस्तफ़ा पाण में हमेशा जे लाइ ही पक्को वाइदो कयो आहे त ॿई गॾिजी ई रहंदियूं। यानी जंहिंखे अल्लाह पाक जी रिज़ा घुरिजे उहो महबूब खुदा खे राज़ी करे वठे, जंहिंसां महबूब खुदा राज़ी रब पाक बि उन खां राज़ी। मालूम थियो, जंहिंसां अल्लाह पाक जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थी वञनि उहो आख़िरत जे सभ खां वॾे इनाम यानी अल्लाह पाक जी रिज़ा जो हक़दार थी वेंदो आहे। ऐं अल्लाह पाक जे फज़ल सां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे वॾे मर्तबे वारा सहाबी आहिनि जो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी राति संदन लाइ दुआ फरमाई, या अल्लाह पाक मां उस्मान खां राज़ी आहियां, तू बि हिन खां राज़ी थी वञ। हाणे थोरो अंदाज़ो लॻायो ही उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जी केतिरी वॾी फ़ज़ीलत आहे। ए आशिकान रसूल, असांखे बि घुरिजे असां बि महबूब खुदा सरदार अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राज़ी करण जी कोशिशि कयूं, नेक कमु कयूं, गुनाहनि खां बचूं, क़ुरान पाक पढ़ूं, ज़िक्रुल्लाह कयूं, क़ुरान करीम जी कसरत सां तिलावत कयूं, मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾुखोइल उम्मत जो ग़म परे कयूं, आशिकान रसूल सां हमदर्दी कयूं, ॿियनि जे कमु अचूं। ईअं कंदासीं त इंशा अल्लाह अल्लाह पाक जा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां खां राज़ी थी वेंदा। जेकॾहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थी विया त इंशा अल्लाह अल्लाह पाक बि राज़ी थी वेंदो। काम वो ले लीजिए तुमको जो राज़ी करे, ठीक हो नामे रज़ा तुम पे करोड़ों दुरूद। ए आशिकान रसूल, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूल आहिनि। सरकारी आली वकार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी पुफी साइण हज़रत उम्मे हकीम जा ॾोहिटा आहिनि। ऐं ईअं खणी चइजे त कुझु परे जे रिश्ते में मालिक जन्नत कासिम नेमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा भाणेजा आहिनि। साबिक़ीन अव्वलीन में मां आहिनि, यानी शुरू ई में इस्लाम क़बूल करे इस्लाम जे दामन में दाख़िल थी विया हुआ। इस्लाम क़बूल करण में संदन चोथों या पंजो नंबर आहे। अशरे मुबशरा यानी ज़बान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जन्नत जी बिशारत माणण वारनि 10 सहाबा इकराम आहिनि। सरकार आज़म रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सां एतिरी मोहब्बत कंदा हुआ जो पाण हिकु हिकु करे पंहिंजूं 2 शहज़ादियूं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी निकाह में ॾिनियूं। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि इन्हीअ तरफ़ इशारो कंदे फरमाइनि था, नूर की सरकार से पाया 2 शाला नूर का, हो मुबारक तुमको ज़ुन्नूरैन जोड़ा नूर का। हदीस पाक में आहे अल्लाह पाक मूंखे वही फरमाई त मां पंहिंजे 2 न्याणियुनि जो निकाह उस्मान सां कयां। हिकु हदीस पाक में फरमायूं, जेकॾहिं मुंहिंजूं 100 न्याणियूं हुजनि हा, उन्हनि मां हिकु जी वफ़ात थिए हा त मां ॿी उस्मान जे निकाह में ॾियां हा, उनजो इंतिकाल थिए हा त मां 3 उस्मान जे निकाह में ॾियां हा। एसि ताईं जो मां पंहिंजूं 100 शहज़ादियूं हिकु हिकु करे उस्मान जे निकाह में ॾेई छॾियां हा। मौलाई कायनात मौला अली करमल्लाहु ताला वजुल करीम खां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जे बारे में सुवाल थियो त फरमायूं, उस्मान उहे आहिनि जो उन्हनि खे मलाइक ज़ुन्नूरैन चवंदा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा न्याणा आहिनि। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे जन्नत जी बशारत ॾिनी। इस्लाम जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला जी शहादत खां बाद मुसलमाननि जी कसरत राय सां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला ख़लीफ़ो मुक़ररु थियो। 12 साल ताईं ख़लीफ़ा रहिया। 18 ज़ुल्हज 35 सने हिजरी जो 40 ॾींहं बुखायल उञायल रही करे निहायत मज़लूमियत सां शहीद कया विया। ए आशिकान रसूल, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जे फ़ज़लो करम सां असांजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर सहाबी जन्नती ई आहे। अल्लाह पाक क़ुरान करीम में फ़रमाए थो, वकुल्लम वादल्लाहु
हुल हुस्ना ऐं उन्हनि सभिनी खां अल्लाह जन्नत जो वाइदो फ़रमाए चुको। हिन आयत करीमा में फ़रमायो वियो त सभिनी सहाबा किराम अलैहिम रिदवान सां अल्लाह पाक हुस्ना जो वाइदो फ़रमायो आहे। हाणे जंहिंसां हुस्ना जो वाइदो फ़रमायो वञे उन जी शान छा हूंदी, हीअ बि क़ुर करीम खां ई ॿुधो। अल्लाह पाक फ़रमाए थो, तर्जुमो कंजुल ईमान, बेशक जिन जे लाइ असांजे तरफ़ां भलाई जो वाइदो पहिरियां खां थी चुको उहे जहन्नम खां परे रखिया वेंदा, उहे उन जो हल्को आवाज़ बि न ॿुधंदा ऐं उहे पंहिंजे दिलि पसंदि नेमतुनि में सदाईं रहंदा। उन्हनि खे सभ खां वॾी घबराहट ग़मगीन न कंदी ऐं फ़रिश्ता उन्हनि जो इस्तक़बाल कंदा जो हीउ तव्हांजो उहो ॾींहुं आहे जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वेंदो हो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे